सब खां पहिरीं त जेको सो ई मलीर एक्सप्रेस जे नाले सां जेको प्रोजेक्ट बनायो वियो आहे उन्हनि खे जेके जिन बि प्रोजेक्ट बनायो आहे उन्हनि खां इहा अपील आहे त इंसानी हक़नि जे हवाले सां इहो बाक़ाइदे जो कानून आहे त जिते बि को प्रोजेक्ट बनायो वेंदो आहे त उते मक़ामी जेके स्टेक होल्डर आहिनि उन्हनि सां गॾु वेही करे प्लानिंग बनाई वेंदी आहे ताकी उते मक़ामी जेके स्टेक होल्डर आहिनि जेके मक़ामी जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि खे तकलीफ़ न थिए उहो डिस्टर्ब न थिए। तो हिते जेको बि प्रोजेक्ट बनायो वियो आहे हिते जेके बि मक़ामी ॻोठ आहिनि जेके बि मक़ामी ज़राअत सां जेके वाबस्ता शोबे सां जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिननि प्लानिंग में कोन विहारियो आहे। इन हवाले सां हिते जेके असांजा जेके मलीर पाकिस्तान थियण खां अॻु में जेके केतिरा ई असांजा तक़रीबन 100 खां वधीक ॻोठ ऐं केतिरियूं असांजूं जेके ज़रिए हवाले सां जेके ज़मीनूं आहिनि उहे मुतासिर थी रहियूं आहिनि। हिते काफ़ी अरसे खां हिते मक़ामी जेको असांजे माण्हू आहिनि हिते वॾे पैमाने ते जेको सो इहो ग़लति रथाबदी जे हवाले सां एहतजाज मुसलसल जारी रखियो आहे ऐं आला अमलदारनि असांजे हिते जेका डिस्ट्रिक्ट मलीर जेका क़यादत आहे उन नोटिस वरितो। नोटिस वठण खां पोइ बाक़ाइदे न इहो रूट चेंज कयो वियो ऐं असांखे इहा यकीन ॾियानी जे वरी त मलीर जे ॻोठनि खे मलीर जी आबादियुनि खे नुक़सानु कोन थींदो। असां बिल्कुलु अहिड़े सेफ जाइ त उन सां नतीजे उन पासे जेको इहो प्रोजेक्ट ठाहींदासीं मगर वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे इहो वाइदो करण जे बावजूदि उनखे वापसि साॻिए रूट ते जेको सो हिन प्रोजेक्ट खे आंदो वियो आहे। हिन हवाले सां असां शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत करूं था। असां इहो वरी बि जेको सो वज़ीर सिंध ऐं जेका असांजा आला क़यादत आहे जेके हीअ प्रोजेक्ट जा जेके ज़िमेदार आहिनि उन्हनि खे इहा अपील था करूं हिते इहे मक़ामी ॻोठनि जे जेके स्टेक होल्डर जी तरफ़ां त इहो जेको मलीर एक्सप्रेस जो रूट आहे इहो दुबारा हुन पासे कयो वञे हितां खां हटायो वञे छो त हिते तमामु वॾे नुक़सान जो अंदेशो आहे।